ठरी मीरवा भरिसां ॻोठ देपाचा जे रहवासियुनि जो ज़मीन जो खातो न मिलण ते एहतजाज कंदड़नि में बशीर अहमद सहतो, अब्दुल्ला सहतो, वकार अहमद सहतो मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त 62 माण्हुनि असांखे ज़मीन विकिरो करे ॾिनी, जंहिं में असां पैसा ॾेई छॾिया हुया। जंहिं बावजूदि ज़मीन जो कब्ज़ो 20 सालनि खां वठी असां वटि आहे, पर खाते ॾियण लाइ रोज़ आसरा ॾेई रहिया आहिनि। इन बावजूदि असां सिविल कोर्ट ठरी मीरवा में केस दाख़िल कयो आहे। केस हलंदड़ आहे, पर उन बावजूदि 62 माण्हुनि निसार अहमद, आबिद अली, असकर अली, सईदुल्ला सहतो असांखे घर वेठे विढ़ी विया, जंहिंमें 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में वकार अहमद सहतो, अब्दुल्ला सहतो आहे। ॿिए तरफ़ SHO सठारजा ते इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त 62 माण्हुनि जी वंगार वहंदे असांखे धमकी ॾेई कूड़ो केस दाख़िल कयो आहे। उन्हनि IG सिंध, DIG सखर, SSP खैपुर खां इंसाफ़ जी अपील कई। इंसाफ़ न मिलण ते एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।